अंधेर न चवंदा आहिनि खुदा वटि देर आहे पर अंधेर न आहे। ज़ालिम जो अंत हर हाल में थींदो। हा दा जंहिं असांजा बच्चा रुलायनि खुदा कंदो उनजा बि बच्चा रुलंदा। ये न रुलंदा हाणे त हुनखे हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। हा दा मूं ॿुधो आहे चाचा जमाल अशरफ खान दां खणी वियो आहे। हल त पाण बि हली सरदार अशरफ खान खे हक़ीक़त था ॿुधायूं। हा दा थी सघे थो वॾेरे जो पासो खणे। न भा सरदार अशरफ खान सतराजी जो सरदार आहे, उहो इंसाफ़ ज़रूर कंदो। थी सघे थो रुस्तम खान हिन उन खां चवराइसि। ठीकु आहे दा पोइ जेका तुंहिंजी सलाह। चाचा सलाह वरी कहिड़ी, ही वॾो मौक़ियो आहे, पाण खे उते ई ॻाल्हाइणो पवंदो। हाँ पीरल दे खबर मंसूर छा पियो करे। नहीं कर तू कमरे के ॿाहिरां तालो हणी छॾ ऐं जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं हिनखे न छॾिजांइ। पीरल कोताही न कजांइ। जी जी बाबा साईं का भी कोताही न थींदी। अमां सिरजा है ओबा ओदी खुशी जी ॻाल्हि अरे छा त जुमरू तो हणी। ओबा जबल के पुलिस बची वई। अरे के कूड़ त नाहे हलायो न पा कूड़ चओ तो सच चवा तो बची वई पुलिस बची वई। दरवाजा खोल। दरवाजा खोल। तव्हां असांखे पंहिंजो शहर घुमायो। ज़रूरु असां तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो दीदार था वठायूं। हलो था न? हा साईं। साईं तव्हांखे अर्ज़ु कयो हुयो। कहिड़ो अर्ज़ु? पैसनि जो साईं। रोज़ रोज़ न आहिनि पैसा मूं वटि। मंसूर पुट ठीकु आहे? पीर तू ही वटि पैसा घबराए न। साईं तव्हांजी वॾी महिरबानी अलाह कंदो तव्हां कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। पीर दरवाज़ो खोल। पीर साईं मूंखे माफ़ कजो। बस पीर मूंखे सभु ख़बर आहे इन कम जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। न त मुंहिंजी कहिड़ी मजाल हुई जो शींहनि जे वात में हथ विझां। मुंहिंजा कुझु असूल आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। पहिरियों असूल इहो आहे त मां पहिरियां ई हिकु धुर खे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾींदुसि ऐं ॿी धुर उन धुर जे विच में न ॻाल्हाईंदी। अहिड़ी तरह ॿिन्हिनि धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदुसि जेको हर हाल में तव्हां ॿिन्ही धुरनि खे मञणो पवंदो। सरदार साईं तव्हांजो हर फ़ैसिलो असांखे क़बूल आहे। रुस्तम खान तव्हांजो छा ख़्यालु आहे? साईं अवां सरदार आहियो, मूंखे अवांजो हर फ़ैसिलो क़बूल आहे। ठीकु आहे रुस्तम खान ॻाल्हियुनि जी शुरूआत तोखां शुरू था कयूं। तव्हां पहिरियां ॿुधायो त इहो मामिलो कीअं शुरू थियो। सरदार साईं बाबा साईं जी वफ़ात खां पोइ जीअं ई मूं पग ॿधी आहे त मां पंहिंजे उसूलनि तहत हलंदो पियो अचां ऐं मुंहिंजनि उसूलनि तहत नंढे में नंढी ग़लती जी सज़ा ॻोठ निकाली हूंदी आहे। जंहिं सबबु ॻोठ जा केतिरा ई माण्हू लॾो खणी हलिया विया आहिनि। सरदार साईं उन जी भेट में जमाल मुंहिंजे ॻोठ में तमामु वॾी ग़लती कई आहे छो त हिन जी धीउ बग़ैर निकाह जे कंहिं गैर मर्द सां केतिरा ई ॾींहं ॻोठ खां ॿाहिरि रही आहे। जमाल जी धीउ पंहिंजे पीउ माउ जी इज़त सां गॾु मुंहिंजी ऐं हिन ॻोठ जी इज़त बि पामाल कई आहे। सरदार साईं हाणे अवां ई ॿुधायो त अहिड़े माण्हू खे ॻोठ निकाली ॾेई मूं कहिड़ो ग़लति कमु कयो आहे। रुस्तम खान पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई। जमाल हाणे तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधा। साईं सभ खां पहिरियां ई
मां इहा ॻाल्हि चवंदुसि त ग़लती ग़लती आहे, पोइ ग़रीब करे या वॾेरो करे। साईं, मां मञा थो त मुंहिंजी न्याणी घरां निकिरी वॾी ग़लती कई आहे, जॾहिं त साॻी ग़लती हिन रुस्तम ख़ान जे पुट मंसूर बि कई आहे। साईं, जेकॾहिं हिक धुर जे लाइ ग़लतीअ जी सज़ा आहे त पोइ ॿी धुर जे लाइ बि त हुजणु घुरिजे। साईं, तव्हां हिन फ़ैसिले में इहो ऐलान कयो त ग़लतीअ जी सज़ा सिर्फ़ु ग़रीब लाइ हूंदी आहे, अमीरनि लाइ न हूंदी आहे, छो त साईं उन्हनि वटि पैसो आहे। साईं, पैसे वारनि माण्हुनि लाइ चइबो त का बि सज़ा कोन हूंदी आहे। साईं, आख़िर में मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त मूंखे हिननि खां इज़त जो पलांद वठी ॾियो। हे हथ थो ॿधांव साईं, हे ॾिसो था न हथ मुंहिंजा। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अगरि धुर जो को बि माण्हू का ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो त उनखे इजाज़त आहे। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। अर्ज़ु ही आहे साईं, जंहिं माण्हू मां सॼो ॻोठ तंग हुजे उन माण्हू खे ॻोठ जो चङो मुड़ुसु थियण जो को बि हक़ न आहे। साईं, चङा मुड़ुसु सॼे ॻोठ जी छपर छां हूंदा आहिनि, जेका ॻाल्हि इन माण्हू में न आहे। साईं, वसंदड़ रसंदड़ ॻोठ वीरान थी वियो आहे। हिन खां बहितर इहो थींदो साईं, ॻोठ जो चङो मर्स ॿियो चूंडियो वञे, असांजे अबाणे ॻोठ खे बर्बाद थियण खां बचायो वञे। साईं, चङो जो मंसूर ख़ान, तव्हां अची वियो। तव्हांजो हिते हुजणु लाज़मी हुयो। सरदार साईं, तव्हांजे फ़ैसिले ॿुधाइण खां पहिरियां मां कुझु ॻाल्हाईंदुसि। साईं, मूंखे ॿुधाइण में शर्म थो अचे त मां हेतिरो टाइम किथे हुयुसि ऐं हिते कीअं पहुतुसि। अॼु ताईं जेकी मूं फ़ैसिला कया आहिनि उहे ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हक़ ऐं सच जा फ़ैसिला कया आहिनि। जेका ग़लती जमाल जी न्याणी खां थी आहे उहा रुस्तम ख़ान जे पुट खां बि थी आहे। जेकॾहिं जमाल जी सज़ा ॻोठ निकाली आहे त मुंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ रुस्तम ख़ान जी सज़ा बि साॻी आहे। मुंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ जमाल जी न्याणी जो निकाह रुस्तम ख़ान जे पुट सां शरीयती मोहम्मदी मुताबिक़ थियणु घुरिजे। जेकॾहिं जमाल इज़त जो पलांद वठणु चाहे त रुस्तम ख़ान ॾियण जो पाबंद रहंदो। बाक़ी रही ॻोठ जी पग, जेका सुभाणे शाम जो 7 बजे हिन ॻोठ जे नेक मर्द ख़ैर मोहम्मद ख़ान खे ॿधाई वेंदी। नादान वाटो दीवानगी जो नादान वाटो वीरान वाटो वीरान वाटो वीरान वाटो।